बोल गुरु नानक देव की, साईं लैणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की, पूज्य माता साहिब की, पूज्य अम्मा साहिब की, परम पूज्य दादी साहिब की, सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साध संगत सभी खे ओम शांति। जिया हरण रुञ खे ॾिसी डुकंदो आहे, तीअं मन बि शांत नथो पाए। पर जॾहिं हिन कोरियाणीअ साईं जन जे श्रेष्ठ शेवा जो क़दुरु न रखी मूंखे निथाऊं कोठियो, तॾहिं मूंखां इहा ॻाल्हि सहारी न वई। मूं तंहिं ते हिनखे चरी कोठियो। श्री अमरदास जा प्रेम लपटियल वाक ॿुधी श्री गुरु अंगद साहिब सचा पातशाह मथिस निहायत प्रसन्न थिया ऐं संदसि ख़िज़मतुनि ऐं ॾाखड़नि ॾांहुं ध्यानु ॾेई मथिस बख़्शण करण लाइ बख़्शीश करण लाइ मन भरिजी आहिनि ऐं पंहिंजे दास खे करतारत करण लाइ हेठियां अमोलक वचन फरमायूं त अमरदास, तूं निथावनि जो थां, निमाणनि जो माण, नियोटनि जी ओट, नियादारनि जो आधार, निर्बलनि जो बल, निजोरनि जो जोर, निताणनि जो ताण, बदलनि खे छॾाइण वारो, वञण गहण लाइ समर्थ, सॼे जगत खे रोजी रसाइण वारो ऐं काल खां बचाइण वारो थींदे। अहिड़ीअ तरह साहिबनि घणो प्रसन्न थी 12 वर ॾेई हिन खे छातीअ सां लॻायो। 12 साल शेवा कई वई, 12 वर ॾिनसि ऐं प्रेम में निहायत गदगद थी कंठ भरिजी आहिनि ऐं वधीक फरमायूं त जीअं सल्तानंदी ऐं गंगा सां मिली हिकु थी वई आहे, तीअं तूं बि मुंहिंजे अंगनि सां मिलियल मुंहिंजो साॻियो रूप आहीं। जीअं मींहं जी बूंद समुंड में पई हिकु थी वेंदी आहे, तीअं तूं असां में मिली असांजो रूप थी वियो आहीं। ऐं जीअं सोन बाहि में पवण करे बाहि जहिड़ो ॻाढ़ो थी वेंदो आहे ऐं बाहि ऐं सोन खे हिकिड़े ई रंग में ॾिसबो आहे, तीअं तूं ऐं मां बि हिक ॿिए में मिली हिकु थी विया आहियूं। इन्हीअ में को भेद न ॼाणिजे। इन्हीअ करे मां तुंहिंजे शरीर में प्रवेश थो करियां, छाकाणि जो पाण खे जगत में घणा कम करणा आहिनि। जहिड़ीअ तरह प्रसन्न थी करे साहिबनि श्री अमरदास खे पंहिंजो रूप बणायो ऐं टहल जो उजूरो पूरो ॾिनो, इन्हीअ में को शक कोन्हे त साहिबनि जी शेवा टहल करण करे पूरो फल प्राप्त थिए थो। ऐं इहा पक सम्झणु घुरिजे त साहिबनि जी शेवा कॾहिं बि निष्फल थियण वारी न आहे। उहे जंहिं जहिड़ी मनशा रखी पे शेवा कई आहे, तंहिं तहिड़ो ई फल पातो आहे। एतिरा वचन चई पोइ साहिबनि 11 बख़्शीशुनि जो मुकुट जो संदसि मथे ते ॿधल हो, तंहिंजे लाइण जी आज्ञा ॾिनसि। साहिबनि जी आज्ञा पाए श्री अमरदास उहो मुकुट मथे तां हेठि लाहे रखियो, जंहिंमें कीअं खां आदि वठी ॿिया बि केतिरनि क़िस्मनि जा जीत पइजी विया हुआ। तंहिंखां पोइ साहिबनि जल घुराए खेसि सनानु कराए सुंदर पोशाक पहिरायांसि। तंहिंखां पोइ सारी संगत कोठाए उन्हनि सभिनी जे रूबरू खेसि गुरता गादी बख़्श कई ऐं सभिनी सिखनि खे हुकुम कयऊं त अॼु खां वठी असांजो रूप हिन खे सम्झिजो। हिन ऐं मूं में कंहिं क़िस्म जो भेद न ॼाणिजो। जेतोणीकि शरीर 2 आहिनि पर जीव हिकिड़ो ई सम्झिजो। अहिड़ीअ तरह पोइ दर्जे बदर्जे इहा ॻाल्हि आम लोकनि में प्रसिद्ध थी वई त गुरता गादी श्री अमरदास जन खे मिली आहे। तंहिंखां पोइ सतगुरु पंहिंजे पवित्र मुख मां फरमाइण लॻा त हे प्यारा, असां तोखे परखियो, पर ॿुधाए त तोखे औलाद कहिड़ो आहे, घणियूं न्याणियूं ऐं घणा पुट अथई। तंहिं ते श्री अमरदास हथ ॿधी वेनती कई त महाराज, तव्हांखे सभु रोशन आहे,
सभु की ॼाणो था, पर तंहिं हूंदे बि जे पुछो था त मां ॿुधाइण लाइ तयारु आहियां। मूंखे तव्हांजे कृपा सां 2 पुट आहिनि। हिकिड़े जो नालो मोहन ऐं ॿिए जो मोहिरी आहे। 2 न्याणियूं अथमि। एतिरा वचन ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त जेकी असांखे तोखां पुछणो हो सो पुछियोसीं। हाणे तूं हितां वञी ॿिए कंहिं हंधि डेरो करे रहो। जॾहिं श्री गुरु नानक देव जन असांखे गुरता गादी बख़्श कई हुई तॾहिं असांखे हुकुम कयो हुअऊं त जिते असीं रहूं उते तूं न रहो। चङो आहे त तूं वञी ॿिए हंधि आस्थान कर। दुख भंजन साहिबनि जी आज्ञा पाए असीं उन ई वक़्त खां वठी अची खंडूर में रहियासीं ऐं सतगुरनि जे आस्थान ते बाबा श्रीचंद ऐं लक्ष्मीदास निवास कयो। तंहिं करे तूं बि ॿिए हंधि पंहिंजो आस्थान करे वञी सुखियो थी रहो। जेकॾहिं हिते रहंदे त मुंहिंजा पुट दासू ऐं दातू तोसां ईर्खा कंदा ऐं तुंहिंजो प्रताप ॾिसी पिया झख खाईंदा। पर जेकॾहिं तूं हिते हूंदे ई कोन त न के हू ॾिसंदा ई ऐं न पोसरंदा ई। इन ई रीत साहिबनि श्री अमरदास खे सम्झाए ऐं घणो धीरज ॾेई उहो ॾींहुं ऐं राति सुख सां उते ई गुज़ारियऊं। केॾो माना पंहिंजनि पुटनि नाले बि चई था ॾियनि खोले खोले त तूं हिते रहंदे त मुंहिंजा पुट तोखे सहंदा ई कान, तंहिंखां ॿिए हंधि वञी रहो। ॿिए ॾींहुं सुबुह थियण ते श्री गुरु अंगद साहिब जन पंहिंजनि दासनि खे करतारत करण लाइ आम माण्हुनि खे दर्शन ॾियण वास्ते संगत में अची विराजमान थिया। उते हिकिड़ो गोंदा नाले खत्री आयल हो। जंहिं साहिबनि खे आयो ॾिसी घणो ख़ुशि थी मथो टेकियो ऐं 2 हथ जोड़े वेनती कई त श्री गुरु जी, आउं तव्हांजी घणी वाखाण केतिरनि ॾींहंनि खां ॿुधंदो पियो आयो आहियां। ईअं पे माण्हुनि जो जे वातां ॿुधो अथमि त तव्हीं जगत जे सभिनी जीवन में बर्फ़ आहियो। हे प्रभु जी, मुंहिंजो ॻोठु उजाड़ पियो आहे जंहिंमें भूतनि अची करे वासो कयो आहे। जिन्हनि भूतनि प्रेतनि वग़ैरह सारे ॻोठ में थरथलो विझी ॾिनो आहे ऐं कंहिं बि माण्हूअ खे उते रहण नथा ॾियनि। माण्हू वीचारा महिनत करे ॾींहं जो पंहिंजे हथनि सां घरनि जूं भितियूं उसारियो वञनि, राति थिए उहे भयंकर भूत अची उहे ड्राए छॾनि। केतिराई दफ़ा मूं माण्हुनि खे विहारे ॻोठ खे पे वसायो आहे, पर उन्हनि माण्हुनि खे उहे भूत डपु ॾेई वरी वरी ॻोठु उजाड़ियो छॾनि। तंहिं करे तव्हीं कृपा करे उन ॻोठ में हली पंहिंजा पवित्र चरण घुमायो, जंहिं करे मुंहिंजो ॻोठु आबाद थिए। जेतिरी ज़मीन तव्हां साहिबनि खे घुर्बल हुजे त उहा वठो, पर कृपा करे इहो मुंहिंजो सुवाल पूरो करियो। साहिबनि संदसि सभु हाल ॿुधी खांउसि पुछियो त केतिरे वक़्त खां उते प्रेतनि वासो कयो आहे ऐं कीअं ॻोठु उजाड़ियो अथनि। अवल त असांखे सॼो अहिवाल ॿुधाए वञ, पोइ तुंहिंजी मनोकामना बिना संसे पूरन थींदी। साहिबनि जा एतिरा वचन ॿुधी गोंदो चवण लॻो त हे महाराज, केतिरनि ॾींहंनि खां असां शरीकनि जो पाण में झगड़ो हो, जंहिंमें असां ॾाढा तकरार कया। केतिरा माण्हू विच में पिया, पर कंहिंखां बि निबेरो कोन थी सघियो। आख़िर 2 धुरियूं दिल्लीअ ॾांहुं वियासूं। उते निबेरो थियो त जेको धर्म जो कसम खणंदो तंहिंखे इहा मिल्कियत ॾियण में ईंदी। मां इहा ॻाल्हि ॿुधी कूड़े कसम खणण लाइ तयारु थियुसि। कूड़ो कसम धर्म जो खयुमि। मुंहिंजे कसम खणण करे मिल्कियत मूंखे मिली ऐं जॾहिं मूं इहा ज़मीन वसाई थे तॾहिं अधर्म ॾिसी मंझि अची भूतनि डेरो कयो आहे ऐं उन जे पाप जे करे केतिरनि माण्हुनि खे उतां कढी लखे भूत अची उते रहिया आहिनि ऐं उन्हनि भूतनि जे डप खां हाणे माण्हू उते अचनि ई नथा। इहो महापाप जो फल मूंखे मिलियो आहे। हाणे तव्हांजे महिर खां सवाइ ॿियो को उपाउ असुलु आहे ई कोन। मूंखे घणी उमेद आहे त जेकॾहिं तव्हीं पंहिंजा पवित्र चरण उते घुमाईंदा त मुंहिंजो आस्थान बि पवित्र थी पवंदो। श्री सतगुरनि खत्रीअ जा एतिरा वचन ॿुधी मन में ख़्यालु कयो त असां गुरता गादी श्री अमरदास खे बख़्श कई आहे, जंहिं करे असांजे पुटनि खे ईर्खा थी आहे ऐं हू श्री अमरदास सां खौंस कनि था। मंझां जेके संदन पक्षपाती आहिनि, जिन जी पिणु मर्ज़ी आहे त गुरता गादी दासूअ खे मिले,
पर ही त आहे टहल जी महल, जेको कंदो सो पाईंदो। तंहिं करे ही मौक़ो आहे त सभिनी जे रूबरू साबित कजे त ही फ़क़ति गादीअ जे वठण लाइ तयारु आहिनि, बाक़ी आज्ञा जो पालन कोन कंदा ऐं ॿी का बि ख़िज़मत खाउन कान पुॼंदी। इहो वीचार करे श्री गुरु अंगद साहिब जन वॾे पुट खे चयो त दासू, तूं हिन खत्रीअ सां गॾिजी संदन ॻोठ में वञ ऐं प्रेतनि खे कढी संदसि ॻोठ आबाद करे अच। दासूअ हुकुम ॿुधी जवाब ॾिनो त मुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो वरी भूतनि ऐं प्रेतनि में पवां। मुंहिंजे रहण लाइ खंडूर आहे, मां हितां कॾहिं बि ओॾां न वेंदुसि। असांखे ईश्वर हिते ई सभु कुझु ॾेई छॾियो आहे, तंहिं करे ॿाहिरि रुलण जो कहिड़ो ज़रूरु आहे। दासूअ जे नंढे पुट दातूअ ॾांहुं निहारे फरमायो त बच्चा, तुंहिंजो वॾो भाउ त नथो वञे ऐं ही खत्री बि ॾाढी वेनती थो करे, तंहिं करे तूं ई असांजो वचन मञी हिन सां गॾिजी वञ ऐं तूं उथी परोपकारी थी, ॿिए जो भलो कर ऐं बेफ़िक्र थी सभिनी प्रेतनि खे डपु ॾेई तड़े कढी ॻोठ वसाए। तंहिं ते थो भाई दातू चवे त पिताजी, पाण त आहियूं खंडूर जा राहकू, असांखे कहिड़ो ज़रूरु पियो आहे जो ओॾां ई वञूं। उजड़े त असांजो छा ऐं जे वसे त असांजो छा। जॾहिं ॿिन्ही पुटनि अडंगा जवाब ॾिना तॾहिं साहिबनि श्री अमरदास ॾांहुं निहारे फरमायो त पुरखा, तूं ओॾां ई वञ जिते जिननि भूतनि ऐं प्रेतनि जो वासो आहे, उन ई ॻोठ खे अहिड़ो त वञी वसाए जो ॻोठ मां शहर थी पवे। साहिबनि जे मुख मां अञा थोरा ई अखर मस निकिता हुआ त श्री अमरदास साहिब हिकदमि संदरो ॿधी तयारु थी बीठो ऐं हथ जोड़े वेनती कयई त जहिड़े नमूने तव्हीं हुकुम फरमायो तहिड़े ई नमूने शहर ॿधायां। तंहिं ते सतगुरनि फरमायो त उभरंदे तरफ़ खां वठी ज़मीन खोटाइण शुरू कजो ऐं सभई पुट हिकु जहिड़ो सौं कराए सभई पट। हू ईअं नथा सम्झनि त साहिब हुकुम था कनि त मदद बि उहे कंदा, जवाब ॾेई छॾियनि। सभई पट हिकु जहिड़ो कराए माण्हुनि जे रहण लाइ घर ठहिराइजो ऐं पिणु पंहिंजे महापवित्र हथनि सां हिकिड़ो सुंदर लकुण साहिबनि श्री अमरदास साहिब जन खे ॾिनो ऐं फरमायूंसि त ही खणी वञी उन्हनि जे साम्हूं थी ऐं जंहिंखे बि लकुण ॾेखारींदे सो तुंहिंजे अॻियां बीह कोन सघंदो ऐं जिते जिते तूं पेरा घुमाईंदे उहा पवित्र जाइ बि महापुनीत थी पवंदी ऐं पंहिंजे रहण लाइ बि उते हिकिड़ो उम्दो आस्थान ठहिराइजे जिते ॿिया बि कई अची निवास कनि। उन ई शहर ते भाई गोविंद जो नालो रखी पसंदीअ जहिड़ा घर बणाइजो। दासू ऐं दातू त बाइनि था त असां सां ठगी थी थिए, छाकाणि जो प्रेतनि जो ॿुधी बिल्कुलु डिॼी विया आहिनि। ही ॿई गुरनि जे प्रभाव खां अणवाक़ुफ़ आहिनि। अहिड़ीअ तरह सम्झाए श्री अमरदास साहिब खे गोविंदे खत्रीअ सां गॾु रवानो कयऊं। साहिबनि जे प्रेमी श्री अमरदास साहिब महाराजनि जी आज्ञा मस्तक ते धारण करे खत्रीअ सां गॾु रवानो थियो। वञण वक़्तु संदसि अखियुनि में जल भरिजी आयो ऐं एतिरो त जल आयुसि जो सतगुरनि जा चरण ई जल सां भिॼी पिया। श्री सतगुरनि खेसि धीरज ॾेई हिन खत्रीअ सां रवानो कयो। हू वञण महिल साहिबनि ॾे मुंहुं करे पुठीरो हलंदो पंधु पियो। अहिड़े नमूने श्री गुरु अंगद साहिब जन सारीअ संगत जे विच में ॿिन्ही पुटनि खे परखियो ऐं हूअं जो संगत मां केतिरनि माण्हुनि जो ख़्यालु हो त सतगुरु पंहिंजनि पुटनि खे छॾे ॿिए धारे माण्हूअ खे था गादी ॾियनि, तन सभिनी जो भरम बि दूर थी वियो। होॾां श्री अमरदास साहिब पोएं पेरे जपजी साहिब जो पाठ कंदा आस्ते आस्ते गोविंदे खत्रीअ सां गॾु हलिया। वॾी अवस्था ऐं निर्बल शरीर, कद छोटो पर वॾनि खां बि वॾनि जो आधार। जॾहिं सॼा सारा 3 कोह पंधु पुठीरो करे विया तॾहिं उते हथ जोड़े भी जपजी साहिब जो भोग पाताऊं ऐं हृदय में श्री गुरु अंगद साहिब जन जो रूप धारे धरतीअ ते डिघो थी दंडवत प्रणाम करण लॻा। तंहिंखां पोइ गोविंदे खत्रीअ जे ॻोठ ॾांहुं करे बेखौफ़ थी अॻिते वधिया ऐं साहिबनि जो ॾिनल लकुण वॾे अदब सां मथे हथ में खणी ॻोठ में काहे पिया। पंहिंजो हथु अॻियां करे उहो लकुण सभिनी भूतनि
ऐं प्रेतनि खे ॾेखारींदा धूकींदा अंदरि विया, जंहिं सबबि सभिनी भूतनि ऐं प्रेतनि में अची तपत थी ऐं हू डप खां बिना देर जे सभई गुम थी विया। ऐं जेको जेको भूत तरसियो थिए त हिकदमि खेसि बाहि अची थिए लॻी, तंहिं करे बिल्कुलु अधीरज थी पिया। पुट पीउ खे छॾे भॼण लॻा त पीउ पुट खे छॾे भॼण लॻा, न ज़ाल मुड़ुस जी न मुड़ुस ज़ाल जो न भाउ भाउ जो। इन ई तपत में केतिरा भूत बेहोश थी धरतीअ ते किरी पिया। अहिड़ो त मंझंदि अची रोलो मतो जो हिकिड़ो मिंट बि तरसी न थी सघिया। सभिनी में हाहाकार मची वियो ऐं जीअं श्री अमरदास उन जे लकुण खे फेरियो तीअं भूतनि में तपत ज़्यादा थिए थी। थोरे ई वक़्त में सभई भूत ॻोठ खाली करे भॼी विया। इन ई रोले में हिकिड़े देव जी स्त्री गर्भवती हुई ऐं खेसि वियम जो वक़्तु बि वेझो हो। सा बि उहो शोर ॾिसी उथी भॻी, पंहिंजे मुड़ुस जी बि संभाल कान कयईं। जॾहिं डुकंदे डुकंदे थकिजी पई तॾहिं उन जे डप में संदसि गर्भ किरी पियो, जंहिंमें हिनखे 2 पुट ॼावा। उन हंधि जूअर जी पोख थियल हुई, जा हारी लुणी विया हुआ, पर अञा बि मंझसि कांगड़ पियल हुआ। हवा जे लॻण करे उन्हनि कांगड़नि मंझां हिकिड़ो कांगड़ उॾामी अची उन्हनि 2 ॼावलनि भूतनि मां हिकिड़े जे अखि में पियो, जंहिं करे संदसि अखि निकिरी वई, जंहिं करे काणो थी पियो, जंहिंजो आस्थान काणे देव जे आस्थान सां बठिंडा जे किले में आहे, जंहिंखे पोइ गुरु कलंगीधर महाराज उतां ई वञी कढियो हो। तंहिंखां पोइ सभिनी में हिन जे नाले जी मशहूरी थी वई ऐं ॿियो ॼावल देवपुत्र काननि ते वञी किरियो ऐं उन्हनि 2 पुटनि खे संदन माउ छॾे वई हुई। उन्हनि 2 बालकनि खे कुड़मियुनि वञी पालियो हो। जॾहिं हू 2 जवान थिया तॾहिं हिकिड़े वञी मसूरपुर में वासो कयो ऐं ॿियो वञी बठिंडा जे किले में रहियो। बाक़ी ॿिया कुल भूत ईअं भॼी विया जीअं काफूर झटि सड़ी वेंदो आहे ऐं वरी संदन पतो कोन पियो। तंहिंखां पोइ श्री गुरु अमरदास साहिब जन हिकिड़े हंधि अची बीठा ऐं हेॾां होॾां नियारे ॾिठऊं त ब्यास नंदी उन ज़मीन जे वेझो हुई, जंहिंजो जल बिल्कुलु निर्मल हो ऐं तोता चिया कूंजूं ऐं ॿिया बि अनेक क़िस्मनि जा पखी हुआ। केतिरनि हंधि वञण लाइ हितां दरियाई ऐं खुश्की रस्तो हूंदो हो। हिकु पासे लाहौर वञण जो रस्तो हूंदो, दरिया जो कंठो सुंदर ऐं मथां ठहियल हो। जीअं श्री गुरु अंगद साहिब जन श्री अमरदास साहिब जन खे आज्ञा ॾिनी हुई त उन जे धरतीअ खे चौधारी जल छिटकारजो, तीअं श्री अमरदास जन हुकुम जी तामील कई। इन लाइ महाराजन इहा आज्ञा कई हुई त मोटी उन जे हंधि प्रेतनि जो वासो न थिए। पोइ जेतिरी ज़मीन शहर जे अॾाइण लाइ घुर्बल हुई ओतिरीअ खे लीको पाए विया। तंहिंखां पोइ महाराजन जो ॾिनल लकुण पंहिंजे हथ मां छॾियऊं। अहिड़ो नमूनो ॾिसी गोंदो खत्री निहायत ख़ुशि थियो ऐं केतिरो मिठाण घुरायईं ऐं श्री अमरदास जन खे चयईं त स्वामी ही प्रसाद इन जे फतेह करण करे विरायो। श्री अमरदास साहिब अवल उथी हथ जोड़े 2 गुरनि श्री गुरु नानक देव जन ऐं श्री गुरु अंगद साहिब जन जा नाला वठी अरदास कई ऐं खेनि मिठाण अर्पण कयो। तंहिंखां पोइ ॿियनि लोकनि खे विराए ॾिनऊं। तंहिंखां पोइ पहिरीं उभरंदे पासे लको हणाए पोइ सभु ज़मीन सुधाराए बराबरि हिक जहिड़ी करायऊं ऐं श्री गुरु नानक साहिब जा चरण कमल मनाए पीड़ जी सिर विधाऊं। पोइ उन ई हंधि वरी कॾहिं भूत या प्रेत असुर कोन आयो। अॻे जो माण्हू घर ठाहे वेंदा हुआ त भूत ड्राए वेंदा हुयनि, से उन वक़्त खां पोइ सलामत बणिया रहिया। गोविंदो खत्री ॾाढो सरहो थियो। केतिरा पैसा ख़र्चे कारीगर ऐं मज़ूर घुराए इमारतुनि जो कमु शुरू करायईं ऐं श्री अमरदास साहिब जन हिन शहर ते गोविंदवाल नालो रखियो ऐं पंहिंजी सिरजोशीअ सां केतिरा घर ठहिराए उन्हनि में माण्हुनि खे रहाए पोइ श्री गुरु अंगद साहिब जन जे दर्शन करण लाइ मोटी घर में आया ऐं अधीन थी हथ जोड़े वेनती कयऊं त जहिड़ीअ तरह साहिबनि जी आज्ञा हुई उन मूजिबि सभु कमु शहर जो सुधरी वियो आहे। केतिरा मजूर ऐं कम में लॻी विया आहिनि ऐं केतिरा घर तयारु थी विया आहिनि। श्री अमरदास जी अहिड़ी वार्ता ॿुधी
सतगुरु सच्चा पातशाह बिल्कुलु घणो ख़ुशि थिया ऐं खेसि फरमायूं त पुरखा हाणे असांजो वचन मञ, पंहिंजो सॼो कुटुंब घुराए उन शहर में वञी रहो ऐं उते ई निवास करे सुख पाए ऐं ॿियनि बि जिन जी मर्ज़ी हुजे तिन खे उते घरु ॾेई रहाए। इन ई हंधि रहण करे तूं मूंखे वेझो थींदी। हाणे तूं बासिर ग्राम में वञी सभिनी सां मुलाक़ात कर, छाकाणि जो तोखे केतिरा साल उतां आए थी विया आहिनि। तिन सभिनी खे गॾिजी पोइ सभिनी खे साण वठी अची गोविंदवाल में रहो। सतगुरनि जी आज्ञा पाए श्री अमरदास साहिब पंहिंजे वतन वरियो ऐं उते पहुची सभिनी सां मिली प्रसन्नताई ऐं बख़्शीश जी कथा ॿुधायूं ऐं उन्हनि सभिनी मुलाक़ातियुनि खे फरमायूं त साहिबनि जो हुकुम थियो आहे त वञी गोविंदवाल में रहो, तंहिं करे तव्हांखे देरि करणु न घुरिजे। तव्हीं सभई मूं सां गॾिजी ओॾांहुं हलो। पोइ जिन खे श्री अमरदास साहिब जन जो वचन क़बूल पियो से साणनि गॾिजी रवाना थिया ऐं गोविंदवाल में पहुची आनंद साण गुज़ारण लॻा। गोविंदवाल में हुआ न बावली साहिब जो ॾाका हेठि 84 ॾाका आहिनि। चवंदा आहिनि जेको हिकु हिकु ॾाके ते हिकु हिकु जपजी साहिब पढ़े त उन जी 84 कटिजी वेंदी आहे। गोविंदवाल जो असुल जिननि भूतनि ऐं प्रेतनि जी नंगरी हुई, जिते बयाबान लॻो पियो हूंदो उते साहिबनि जे दया सां आनंद लॻी वियो ऐं वरी श्री अमरदास साहिब जन जे रहण करे साक्षात सुर्ग जी पुरी बणिजी पियो। श्री अमरदास साहिब जन गोविंदवाल रहण खां पोइ बि खंडूर साहिब में श्री गुरु अंगद साहिब जन जो दर्शन करण लाइ ईंदा हुआ, जितां दर्शन करे 3 कोहनि ताईं हमेशह पुठीरा थी हलंदा हुआ। तंहिंखां पोइ उते थोरो तरसी जपजी साहिब जो भोग पाए पोइ वरी पंहिंजे शहर ॾांहुं मुंहुं करे हलंदा हुआ। के सिख त वरी ईअं था चवनि त श्री अमरदास हमेशह साहिबनि जे स्नान करण वास्ते 3 कोहनि जे मुफ़ासिले तां ब्यास नंदीअ मां जल जी गागर भरे ईंदा हुआ। तंहिंखां पोइ जॾहिं खाली वेंदा हुआ तॾहिं पुठीरो वेंदा हुआ। इहो संदन नेम गोविंदवाल रहण खां पोइ बि हलियो आयो। रोज़ जीअं सनानु पहिरियों कराईंदा हुआ न, 12 साल जीअं शेवा कयनि तीअं रोज़ गागर भरे साहिबनि खे सनानु कराईंदा। त हिते अचण खां पोइ बि उहा गागर भरे ऐं उहा सनानु कराइण वेंदा हुआ। पोइ मोटंदा हुआ त पुठीरा 3 कोह ईंदा हुआ। भई साहिबनि खे पुठी कीअं ॾियां। श्री अमरदास साहिब जन जा भाउर नाठी आयाराम ऐं भाटिया सभु गोविंदवाल में अची घर करे रहिया। तंहिंखां सवाइ संदन मिट माइट बि उते अची सुखिया थिया। उन्हनि सभिनी खे माण्हू श्री अमरदास जन जो अजीज सम्झी मान ऐं इज़त घणे क़दुरु ॾींदा हुआ ऐं खेनि घणे क़दुरु मञींदा हुआ। तंहिंखां पोइ बि जेको संबंधी वटि न आयो थिए तंहिंखे पूरी लियाकत मूजिबि धीरज ॾेई पाण वटि रहाईंदा थिए आया। श्री अमरदास साहिब जन गोविंदवाल जो निज़ारो ॾिसी पिया गदगद थींदा हुआ ऐं दिलि पई तड़फंदी वञनि त हिते श्री गुरु अंगद साहिब जन कॾहिं ईंदा ऐं अची करे पंहिंजा पवित्र चरण कमल हिन शहर में घुमाईंदा। राति ॾींहं खेनि इहा फिक्रात लॻी पई हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं अहिड़ो त ध्यानु लॻाए वेही रहिया जो नेठि सतगुरनि खां कंहिं तरह रहियो न थियो ऐं प्रेम जे खींच करे हिकदमि उथी पंधु पिया ऐं पहिरें पंधु लताड़े अची उन मुहिबत जे आस्थान जे वेझो पहुता। खेनि जिन जिन माण्हुनि ते ॾिठो से पेरे थे पिया ऐं धन भाग उन गोविंदवाल जा थे सम्झाऊं जिते जोत में जोत अची थे प्रगट थी। सतगुरु अञा पंध में हुआ त किन माण्हुनि अॻुवाट डोड़ी वञी श्री अमरदास खे चयो त स्वामी जन हेॾां पिया अचनि। एतिरा वचन माण्हुनि जे वातां ॿुधी श्री अमरदास साहिब जन निहायत प्रसन्न थिया। साहिबनि खे परियां ईंदो ॾिसी श्री अमरदास साहिब जन जे नेणनि में जल भरिजी आयो ऐं प्रेम जे करे कंठ एतिरे क़दुरु रुकिजी वियुनि जो ॻाल्हाए बि न पिए सघिया। फ़क़ति 2 हथ जोड़े बीह रहिया। दया जा भंडार सतगुरु अंगद साहिब जन बि परियां पंहिंजे दास खे प्रेम में बीठल ॾिसी निहायत प्रसन्न थिया ऐं ईंदे सां अहिड़ी अवस्था ॾिसी 2 ॿाहुनि में विझी छातीअ सां लाहे हिन खे पंहिंजे गले लॻायो ऐं घणी वाखाण करे फरमायूं त प्यारा तुंहिंजो जनम सफल आहे
ऐं तो सची कमाई करे असांखे पंहिंजे वस कयो आहे ऐं आईंदे बि जिते तूं असांखे यादि कंदे उते असीं तो वटि हिकदमि अची हाज़ुर थींदासीं। हाणे हली असांखे पंहिंजी बैठक ॾेखार। श्री अमरदास साहिब सतगुरनि जी आज्ञा पाए खेनि सभु हंधि चङीअ तरह घुमाए ॾेखारिया। तंहिंखां पोइ ब्यास नंदीअ ते वठी आयुमि। इन ई हंधि ॿियो को बि दास संदन अॻियां न हो, फ़क़ति ॿई पाण में हुआ। वरन देवता श्री गुरु अंगद साहिब खे आयो ॾिसी हिकिड़ी उमदी मच्छी संदन अॻियां भेटा तौर रखी अची मथो टेकियो ऐं चवणु लॻो त हे प्रभु, अॼु भलो कमु थियो आहे जो तव्हां साहिबनि पंहिंजा पवित्र चरण कमल घुमाए हिन आस्थान खे पवित्र कयो आहे ऐं हीअ बि वॾी दया कई अथव जो नंदीअ जे किनारे ते अची शहर वधायो अथव। हिते सत्संग में केतिरा पुरुष ऐं नारियूं गुण ग्रहण करे वरी जो अची स्नान कंदा त संदन चरणनि जे पवण करे नंदी बि पवित्र थी पवंदी। मां पिणु तव्हां साहिबनि जा कमल परसे पुनीत थियो आहियां। वचन ॿुधी साहिबनि मुश्की फरमायो त तव्हांजी भेटा क़बूल कजे थी ऐं असांजे संगत में जेको कणा प्रसाद वरताइण में ईंदो आहे तंहिंमां अॻिते अवल अव्हां जे नाम सां जल में विधो वेंदो ऐं इहा रीत हमेशह लाइ सभिनी सिखनि में हली ईंदी। तंहिं ते वरण देवता चयो त स्वामी, जेका तव्हांजी मर्ज़ी। इहो कीअं सम्झ में कान आयो? हा, दरिया जो बराबरि, दरिया जो कढिबो आहे। हा कढनि दरिया अग्नि न्याणी। तंहिंखां पोइ वरुण देवता हथ जोड़े साहिबनि खां मोकिलायो ऐं स्वामिन हुकुम कयो त इहा मच्छी तयारु कराए वठो। जा श्री अमरदास साहिब हिकिड़े सिख खे परियां सॾे ॾिनी त इहा मच्छी तरे मंझि मसाला विझी जल्द तयारु करे खणी अच। जो हुकुम पाए जल्द ई तयारु करे खणी आयो ऐं अची श्री अमरदास साहिब जे अॻियां रखियईं। जा श्री गुरु अंगद साहिब जन प्रेम सां खाधी ऐं फरमायूं त हिन मच्छीअ जहिड़ो सवादु अॻे कंहिं बि मच्छीअ मां असांखे न आयो आहे। ऐं सतगुरु भोजन करे उतां श्री अमरदास सां गॾिजी खंडूर साहिब में आया। साहिबनि श्री अमरदास जो खंडूर में रहण ते वधीक रुख ॾिसी केतिरा ॾींहं पाण वटि रहाए छॾियाऊंसि, जिते हू साहिबनि जी शेवा कंदो हो। जॾहिं खेनि साहिबनि गोविंदवाल वञण जी आज्ञा ॾिनी तॾहिं हू हमेशह जे नेम मूजिबि 3 कोहनि ताईं पुठी राह हलिया विया। तंहिंखां पोइ मथो टेके बाक़ी हिकु सॾु पंधु मुंहुं साम्हूं करे गोविंदवाल पहुता। 3 कोह पंधु करे जिते श्री अमरदास साहिब मथो टेकींदा हुआ उहो हंधि अॼु ताईं श्री अमरदास साहिब जंदे जे दंडवत प्रणाम जे नाले सां मशहूरु आहे। श्री अमरदास साहिब जन हमेशह गोविंदवाल में रहंदा हुआ ऐं ॾींहं जो ॾियारी साहिबनि जे दर्शन करण लाइ खंडूर साहिब में ईंदा हुआ। ईअं पंधु कंदे साहिबनि खे बिल्कुलु प्रसन्न कयाऊं ऐं जंहिं महिल ईंदा हुआ तंहिं महिल साहिबनि जा चरण प्रेम सां सेवींदा हुआ। बोलो सतगुरु देव भगवान की जय। शेवा जो केॾो वॾो महात्म आहे। केरु करे, पर जिन कयो आहे तिन पातो आहे, जिन शेविया तिन पाया मान। उन्हनि खे कोह माना मीटर, कोह माना 3 कोह माना किलोमीटर। कोह माना किलोमीटर, मीटर त एतिरो ई थियो त। बोलो कारकत भगवान की जय। अध्याय 3 राजा मृतसह जी कथा। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे सोनक आदिक ऋषियो, भागीरथ घराणे में सोदास नाले हिकिड़ो महाबली राजा थियो आहे, जंहिंखे मृतसह नाले पुत्र हो, जो वशिष्ठ मुनिअ जो शराप करे राक्षसी देह खे प्राप्त थियो।
ऐं गंगा जल जे सेवन करण करे परम पद पाताईं। उन जो प्रसंग मां तव्हांखे ॿुधायां थो, कृपा करे कन ॾेई ॿुधो। सोदास राजा तमामु धर्मात्मा ऐं प्रजा जी परगोर लहंदड़ ऐं पुटनि पोटनि समेत 30,000 वर्य राज कयो आहिनि। तंहिंजो पुटु मृत सह हिकु दफ़े घणी सेना पाण सां वठी हिकिड़े महाभयानक जंगल में वञी हरणनि जो शिकार कंदे कंदे राजा सेना खां विछड़ी हिकिड़े घाटे बन में वञी पहुतो। उते हुन जी नज़र हिकिड़ी गुफ़ा ते पई, जिते बगड़नि जो नर माद जोड़ो पाण में भोग विलास करे रहिया हुआ। राजा हिकिड़ो तिखो तीर चिटे बगियाड़ीअ खे हयो, जो बगियाड़ी हिकदमि मरी वई ऐं बगड़ राक्षी रूप धारे खौफनाक चीटा फाड़े राजा खे चवण लॻो त हे राजा, तूं ख्याल न कर, हिन बुराईअ जो बदिलो मां तोखां ज़रूर वठंदुसि। ईअं चई हू गुम थी वियो। राजा चिंतातुर थी शहर ॾांहुं मोटी आयो ऐं वशिष्ठ आदिक मुनीश्वरनि खे घुराए अश्वमेध यज्ञ करायईं। यज्ञ जे पूरन थियण खां पोइ स्नान करण लाइ नंदीअ ॾांहुं वञण लॻो त वाट ते उन राक्षस जंहिंजी भोग जे वक़्तु स्त्री मारी हुई राजा खे नंदीअ ॾांहुं वेंदो ॾिसी वरितो। हिकदमि वशिष्ठ जो रूप धारे राजा खे अची चवण लॻो त मुंहिंजे लाइ मास जो भोजन तयारु कराइजि, जो मां थोरी देरि रखी अची खाईंदुसि। वरी उहो ई राक्षस रसोई जो रूप धारे राजा वटि मानुष्य जो रधियल मांस खणी आयो। होॾां जॾहिं गुरु वशिष्ठ आयो तॾहिं राजा सोननि बासणनि में मांस पाए गुरुअ खे ॾिनो। वशिष्ठ मुनीअ योग समाधिअ द्वारा झटि ॼाणी वरितो त ही मानुष्य जो मांस आहे। मुनीअ खे ॾाढो क्रोध आयो ऐं शराब ॾिनाईंसि त वञी राक्षस थी। वशिष्ठ मुनीअ जो ही शराब ॿुधी राजा चयसि त हे स्वामी, तव्हां ई मूंखे अहिड़ी आज्ञा ॾिनी हुई, सो तव्हां ही शराब छो था ॾियो? राजा जा इहे वचन ॿुधी वशिष्ठ मुनीअ जाचे ॾिठाईं त कंहिं राक्षस मुंहिंजो रूप धारे राजा खे छलियो आहे। एतिरे में राजा बि जल हथ में खणी मुनीअ खे शराब ॾियण लॻो त संदसि स्त्रीअ मध्यंतीअ मना करे चयुसि त हे प्राणनाथ, तव्हां खत्री आहियो ऐं ऋषि ब्राह्मण आहे, तंहिं करे तव्हांखे शराब ॾियण जो को बि हक़ कोन्हे। हाणे ऋषिअ जो शराब सत करे भोगियो, छो त जेको गुरुदेव जी निंदा कंदो आहे उहो नीच ब्रह्म राक्षस थींदो आहे। जेके गुरुअ जी शेवा कंदा आहिनि से ब्रह्म लोक में वेंदा आहिनि। स्त्रीअ जूं इहे नीतिअ जूं ॻाल्हियूं ॿुधी राजा ख़्यालु करण लॻो त ही जल काथे हारियां, जाते हारींदुसि उहा जाइ जली भस्म थी वेंदी। नेठि राजा उहो जल पंहिंजे पेरनि ते हारे छॾियो, जंहिं करे संदसि पेर फटिजी पिया। उन ई ॾींहं खां वठी राजा पाद कलम खता जे नाले सां मशहूरु थियो। राजा मित्र सां गुरुअ खे प्रणाम करे पंहिंजी भुल बख़्शाइण लॻो। वशिष्ठ मुनि पंहिंजे अज्ञानता ते पछताए दिलि में ॾाढो दुखी थियो ऐं राजा खे चवण लॻो त हे राजन, छा करियां, मां भुल में शराब ॾेई वेठो आहियां। इहो मुंहिंजो शराब घणो वक़्तु जटाव न कंदो, फ़क़ति 12 साल रहंदो। गंगा जल जे हिकु बूंद जे प्रभाव सां तूं राक्षी देह छॾे वरी साॻी देह पाए संसार जा घणेई सुख भोगींदे। एतिरो चई वशिष्ठ मुनि पंहिंजे आश्रम ॾांहुं राही थियो ऐं राजा ऋषिअ जे शराप मूजिबि राक्षी देह पाती। वन में रही हरण, मानुष्य, नांग, पखी ऐं ॿिया घणेई जल जा जीव खाइण लॻो। पृथ्वी व्याकुल थियण लॻी। हिकिड़े दफ़े ऋषियुनि मुनियुनि जी टोली उन ई वन मां अची लंघी। उहो राक्षस राजा बि उन्हनि जी पुठ वठंदो नर्मदा नदीअ जे किनारे ते आयो ऐं उते बि घणनि ई मनुष्यनि मिरुनि खे चॿाड़े खाईंदो हो। हिकु दफ़े पंहिंजे स्त्रीअ सां भोग पे कयाई त हिकिड़े ऋखीश्वर ते उन जी नज़र पई ऐं डोड़ी वञी हुनखे पकड़ियाई। ऋषिअ जी स्त्री पंहिंजे पतीअ खे राक्षस जे दामन में पकड़ियल ॾिसी चवण लॻसि त हे राजन, तव्हां खत्रीअ जा पुट आहियो, रखिया करणु तव्हांजो धर्म आहे, कृपा करे मुंहिंजे पतीअ खे जीअ दान ॾियो। हे राजा, मां तोखे सुञाणा थी त तूं राक्षस न आहीं, पर मित्र सह राजा आहीं। पतीअ खां सवाइ
स्त्री वेगाणी आहे, मुंहिंजी बि तीअं हालत बिल्कुलु निमाणी आहे। मुंहिंजे जीवत जो सहारो, अखियुनि जो तारो, प्राण प्यारो भतारी आहे। ईअं चई उहा ब्राह्मणी राक्षस जे पेरनि ते किरी पई। हुनजे एतिरियुनि निज़ारियुनि करण ते बि राक्षस खे रहम न आयो ऐं हिकदमि ऋषिअ जे देह खे हापू करे खाई वियो। तॾहिं उहा पतिव्रता स्त्री विरलाप करे मूर्छा थी किरी पई। जॾहिं थोरी देर खां पोइ होश में आई, तॾहिं हुन राक्षस राजा खे क्रोध करे चवण लॻी त हे दुष्ट, तो जो मंथन कंदो मुंहिंजे पतीअ खे मारियो आहे, तंहिं करे तूं बि स्त्रीअ सां संग कंदे ई मरंदे। ऐं ॿियो शराब तोखे ई थी ॾियां त तो जो मुंहिंजे पतीअ खे मारियो आहे, तंहिं करे तूं अञा ताईं हिन राक्षी देहीअ में ई रहंदे। ब्राह्मणीअ जे मुखारविंद मां हिक ई वक़्तु 2 प्रकारनि जा शराप ॿुधी तपी बाहि थी वियो ऐं चवण लॻुसि त हे चंडालण, हिक ई अपराध में तो मूंखे 2 शराप छो ॾिना? इन करे मां बि तोखे शराप थो ॾियां त पुट समेत तूं हिन बन में पिशाचण थी रहो। शराप जे मिलण करे उहा ब्राह्मणी पुट समेत पिशाचण थी पई ऐं बुख में व्याकुल थी वॾे ज़ोर सां वाका करण लॻी। नेठि माउ ऐं पुट ऐं उहो मित्र सह राक्षस नर्मदा नंदीअ जे कंठे ते हिकिड़े बड़ जे बिरछ हेठां अची रहिया। उते हिकिड़ो ब्रह्म राक्षस रहंदो। उहो हुननि खे ॾिसी राक्षसनि ऐं राक्षणीअ खे चवण लॻो त मां जहिड़ी देह धारे तव्हां हिते छो अची रहिया आहियो ऐं तव्हां अहिड़ो कहिड़ो पाप कयो आहे जंहिं करे तव्हांखे इहा नीच जूण मिली आहे। राजा मित्रस ब्रह्म राक्षस खे पंहिंजो ब्राह्मणीअ जो ऐं सारो हाल विस्तार सां ॿुधायो। पद्म पुराण मां कारकत मातम राजा मित्रस जे पिशाच जूणीअ पाइण बाबति 3 अध्याय पूरो थियो। पढ़ो ॿियो बोलो कारकत भगवान की जय। दर्शन करे दिल ठारिया, अखिड़ने में दोखे व्यारिया, दर्शन करे दिल ठारिया। मुझे मन में मुझे तन में हिक तुझी यार आए, मुझे मन में मुझे तन में हिक तुझी तार आए। चितौड़वारी मूर्ति प्यारी मुद दिल में रखिया छुपाए, थोड़ी नरवारी मूर्ति प्यारी मुद दिल में रखिया छुपाए। दम दम तुझो ध्यान रहे तो मन में जो मस्तान रहे तो, दम दम तुझो ध्यान रहे तो मन में जो मस्तान रहे तो, राहत अचे रगुन में वियो मन में आँखिन में, राहत अचे रगुन में वियो मन में आँखिन में। माता ओ अम्मा अखिड़ने में तोखे व्यारिया, दर्शन करे दिल ठारिया। अखिड़ने में तोखे व्यारिया, दर्शन करे दिल ठारिया। चवे दुनिया बल दीवानो मुखे दुनिया जो ख्याल नाए,
जो ख्याल नाए खपे तुंहिंजी मूंखे रहमत में राज आए खपे तुंहिंजी मूंखे रहमत में राज आए तूं जे मूं साईं साई पोइ छो चिंता कयां अजाई तूं जे मूं साईं साई पोइ छो चिंता कयां अजाई गुल टिड़ंदा गुलशन में वियो मन में आखियुनि में गुल टिड़ंदा गुलशन में वियो मन में आखियुनि में माता ओ अम्मा अखिड़ने में तोखे वियारियां दर्शन करे दिल ठारियां अखिड़ने में तोखे वियारियां दर्शन करे दिल ठारियां हिक आश आदर में माता कंदीअ तूं ही पूरी हिक आश आदर में अम्मा कंदीअ तूं ही पूरी दिल रोए जंहिं दुख में सास आए तोखे समूरी दिल रोए जंहिं दुख में सास आए तोखे समूरी अॼु जो ज़ालिम आए ज़मानो मता हणे को मूंखे तानो अॼु जो ज़ालिम आए ज़मानो मता हणे को मूंखे तानो माधव भरियल बन में वियो मन में आखियुनि में दासी भरियल बन में वियो मन में आखियुनि में माता ओ अम्मा अखिड़ने में तोखे वियारियां दर्शन करे दिल ठारियां अखिड़ने में तोखे वियारियां
शांति।